मौजूद था मोबाइल के अंदर। बाबा एक मिनट में बता रहा हूँ, मोबाइल में हम लोग साथ थे। पुलिस मोबाइल में चढ़ा के गए थे साईं, वही तो हम आपको बता रहे हैं। आप हमारी सुनो तो सही, हम आपको वही तो कह रहे हैं कि हम पुलिस मोबाइल में हम पीछे चढ़ के गए कि पुलिस करती क्या है। पुलिस ने कुछ भी नहीं करा। 3 मोबाइलें थी, वो आगे चल के खड़े हुए, गाड़ियों से उतरे, रिलैक्स हो रहे थे। इन्होंने सायरन दिया ताकि उनको भागने की पोजीशन मिले, वो भागे, उसके पीछे ये गए। जब वो घबराए, इनको गाड़ी आगे लेकर आनी थी, ये आगे नहीं लेकर आए। हम गाड़ी के अंदर थे, मोबाइल के अंदर मौजूद थे। हमने उसको 4 दफा बोला। रास्ते में 6 जगह पर जो है वो इनकी पिकेट खड़ी हुई थी, पुलिस खड़ी हुई थी, लेकिन इन्होंने कहीं पर भी उस गाड़ी के लिए कोई वायरलेस नहीं करा। मोटरवे खड़ी हुई थी, कस्टम खड़ी हुई थी। इन्होंने इनको बोल दे रहे हैं बुरे रास्ते कि आप उन गाड़ियों को रोक लो। वो फायर करके गए हैं, इन्होंने कोई फर्क नहीं पड़ा। और उस वक्त भी उनके पास असला था। अभी एक मिनट ये देखिए, हमारे दोस्त को थोड़ा रोशनी करे। हमारे दोस्त को जख्मी किया है उन्होंने, और भाई ये देखिए निशान, ये देखो निशान, ये हमारे वकील दोस्त थे जिनके ऊपर हमला हुआ है, जिनके ऊपर ये जो नामालूम है। एक मिनट मौको सही तरीके से ये जो गालियाँ है असां तो शुरू में कहूँगा ये जो नामालूम है हमको सब मालूम है। रियासत अॼु दहशतगर्दी कई है। ही दहशतगर्दी जो हिकिड़ो वाक़ियो आहे, ही कोई आम वाक़ियो न थियो आहे, ही दहशतगर्दी थी आहे जेका वकीलनि ते ऐं जेके ही राति जो छोकिरा वेठा आहिनि ऐं जेके उन्हनि ते विया उन्हनि खे हमलो थियो आहे। इनखे छॾे ॾियो, जेकॾहिं सुता पिया हुजनि ॿियनि ते त ही गाॾियूं उन्हनि ते चढ़ी बि वञनि। दैट मीन्स ही मारण जे इरादे ते आया आहिनि, इरादा क़तल ते आहिनि। असां सभु वकील आहियूं। इन्हनि पुलिस वारनि सां असां पहिरियां त इहे जेके आहिनि इन्हनि खे हितां हटायो वञे। पहिरियां मुतालबो असांजो पहिरियों इहो आहे त इन्हनि खे हटायो वञे। ऐं जेके इन्हनि खे मोकिलनि था, हाणे जेकॾहिं इन माण्हू जेके आहिनि इहा के पूरी सिंध कोन पिया हूंदा, बलोचिस्तान कोन पिया हूंदा। असांजो मुतालबो इहो आहे त जंहिं इहा दहशतगर्दी कई आहे, इहे गाॾियूं असांखे खणी अचो वापसि, न त रियासत हिन मामले खे अञा जेके असां वधाईंदासीं ऐं पोइ केनालनि खां सूरत में अञा वरी असांखे पुरतशद्दुद इन्हनि वाक़िअनि ते मजबूर न कयो वञे। भाई सबसे फर्दर मोर आप ये देख सकते हो कि वो मोबाइल इस वक्त यहाँ पर मौजूद भी नहीं है। वो मोबाइल वो मोबाइल आई और वो फौरन भाग गई, और वो सिपाही भी वहाँ पर मौजूद नहीं है, वो भी चले गए। एक मिनट भाईजान, आप अपनी इंजरी बताओ। जब ये गाड़ियाँ जा रही थी, इसके पास हथियार थे, ये गाड़ियाँ जा रही थी, इनको मैंने हथियार वो पत्थर मारा है। मां उनके पत्थर आयो आहे त वरी पुलिस ॿुधाइण बाबा हे वञणो था, पुलिस उन कढ लगी आहे। अब मैं आपको बताऊं, धरने के लीड था क्यों ये वाक़ियो थियो आहे, इनके कीअं था सम्झो था सिंध जे माण्हुनि खे पुलिस ढिला गॾिया पुलिस हथियार भॼायो आहे। तव्हांजे ज़िले इंतिज़ामिया तव्हांखे ॿुधायां थो, SSP आहे, लॻापियल धुरनि जी बि आहे भाई ज़िम्मेदारी असां ॾिसो पहिरें ॾींहं खां वठी असां थ्रेट जे अंदरि आहियूं। जॾहिं कन्वेंशन में असां वियासीं पे स्पेशली ऐं जॾहिं कन्वेंशन अटेंड करणु पियो, मूंसां दड़ी में सोलंगी गॾु, ॿिया 2 टे दोस्त गॾु हुआ। ऐं असां उन वक़्तु राति जो वड़ाए साहब खे, श्रीचंद खे मूं मैसेज कयो, ऐं उन खां सवाइ असलम लिगारी खे मैसेज कयो, मूं पंहिंजे भाणे खे मैसेज कयो। जॾहिं 2 वीगोज़ मुंहिंजे कॾ लॻियूं त जॾहिं कन्वेंशन लॉयर्स कन्वेंशन हो, छो जो असां हिकिड़ी राति पहिरीं निकितासीं। असांखे दोस्तनि चयो त तव्हां हिकिड़ी राति पहिरीं निकिरो, पर पोइ असां ॻाल्हि घणी डिस्क्लोज़ न कई। असां चयो शयुनि खे हरू भरू रूमर्स न फैलाइजे, त को दोस्तनि में को डप ॾा विझिजे त बहितर न आहे। लेकिन कल्ह जॾहिं धरणे में असां सॼी राति, छो जो असीं सॼी राति वेंदा आहियूं, ॿुधई न, पोइ वरी दोस्त अची वेंदा आहिनि त पोइ 1 ॾेढ कलाक को आराम माण्हू ज़ाहिर सेटअप हूंदो आहे। पर राति तक़रीबन असीं हिते ई गुज़ारियूं था। तो राति हिते कल्ह राति असां वेठा हुआसीं त कल्ह इहो थियो जो 2 माण्हू आया। 2 माण्हू उन्हनि असांजी माना ईअं सम्झो त सर्वे करणु शुरू कई कैंप जी वीडियोज़ जे ज़रिए। भई राति जो 3 बजे 4 बजे माण्हू सुता पिया आहिनि, पोइ तव्हां कंहिंजी वीडियो था भरियो। पोइ असां उन मां हिकिड़ो भॼी वियो हमरा। ॿियो जेको आहे उन जा असां सर्विस कार्ड जा उन जा फ़ोटोस वग़ैरह वरिता आहिनि। उहो को पुलिस वारे जो उन जो कार्ड आहे ज़ाहिर। बाक़ी उन वटि कार्ड मौजूदु हो, उहो कार्ड बि असां वटि मौजूदु आहे। कुझु दोस्तनि चयो पिए हिते जो लोकल थाणे जी पुलिस आहे, थाणे जा माण्हू आहिनि, बहुत थाणे जा माण्हू आहिनि, 3:30 बजे छा करणु आया।
अॼु जेको वाक़ियो आहे अॼु थोरो उन खां वॾो वाक़ियो आहे। ॾिसो अञा कंहिंखे गोली लॻी बि त सघे पई न, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। गोली जेको अखियूं हूंदियूं आहिनि ॾिसंदी आहे। तव्हां कैंप ते 6 गोलियूं हलायो या 6000 गोलियूं हलायो, पर आउं सम्झां थो ही स्टेट जी दहशतगर्दी आहे। ऐं जेकॾहिं पुलिस तव्हांजी उते बीठल आहे साम्हूं, ऐं पुलिस उन पुलिस जी उहा जेका मोबाइल जेका वेंदी आहे उहा बि उन खां पोइ भॼी वई आहे, त मथां वकील रिएक्शन कर। असीं त ख़ाली हथे आहियूं, अमुन अमान सां गॾु वेठा आहियूं पुरअमन तरीक़े सां। असांखे छा आहे, असां त पेन ऐं कलम वारा माण्हू आहियूं, असांजो कमु रोडनि ते बीहण थोरो ई आहे। पर असां छा आहे जो जॾहिं तव्हां सॼो दरिया उनखे तव्हां डाइवर्ट करण जी कोशिशि पिया करियो, तव्हां सिंध जे वसीलनि जी फुर लुट में लॻा पिया आहियो, त पोइ असां वटि ऑप्शन ई कोन्हे न। असां छा करियूं? कम अज़ कम जॾहिं वकील सिंध जे सॼी माण्हुनि जो वोट इहो खणी आया